अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो रफ़ीक अली मंगी। मां तमाम सिंधवासियुनि जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां जिन मुंहिंजे गाने खे एतिरी भरपूर मोट ॾिनी ऐं तमामु घणो पसंदि कयो। वॾियूं महिरबानियूं सभिनी दोस्तनि जूं लख थोरा। ऐं उन गाने खां पोइ मूंखे इलाही मैसेज ऐं फ़ोनूं बि दोस्तनि जूं आयूं त हिकिड़ो गानो ॿियो बि थियणु घुरिजे असांजे लाइ ख़ुसूसन। त छो जो कुझु ॾींहंनि में कैबिनेट का मीटिंग थियण वारी आहे ऐं उन में डिसाइड थींदो त केतिरनि खे पास करिणो आहे ऐं केतिरियुनि मार्कुनि ते करिणो आहे। त दोस्तनि जो त असांजी हिकिड़ी नंढड़ी इल्तिजा, हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु साईं वारनि जे आॾो या कैबिनेट जे आॾो रखो त जीअं असांजे लाइ कुझु थिए। ऐं मां नंढड़ी हिकिड़ी कोशिशि कई आहे, उमेदु थो कयां त दोस्तनि सभिनी खे पसंदि ईंदो। ऐं जेकॾहिं पसंदि अचे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो ऐं जंहिंखे सुठो न लॻे त उन खां पहिरियों ई माज़रत। ठीकु आहे, त दोस्तनि लाइ हिकिड़ो ॿियो बि ख़ूबसूरत गानो सभिनी दोस्तनि लाइ। ओ हिकिड़ो लहजो ॿियो तुंहिंजो सहारो, साईं सरदार शाह हिकु तो में आहे असांजो आसरो सारो। हिकिड़ो लहजो ॿियो तुंहिंजो सहारो, साईं मुराद शाह हिकु तो में आहे असांजो आसरो सारो। ओ पास कराई या न कराई मर्ज़ी आ तुंहिंजी, ओ मां आहियां कैंडिडेट घटि मार्कुनि वारो, ओ मां आहियां शागिर्द थोरनि मार्कुनि वारो। हिकिड़ो लहजो ॿियो तुंहिंजो सहारो। साईं टेस्ट कीअं थी IBA वारनि कीअं वरिती? सखर IBA वारनि टेस्ट ॾुखी वरिती हुई, ओ कसम सां मूं साईं तयारी सुठी कई हुई। सखर IBA वारनि टेस्ट ॾुखी कढी हुई, ओ कसम सां मूं मुर्शिद तयारी सुठी कई हुई। ओ सिधा सवाल न हुया, घुमाए सवाल पुछनि पिया, सिधा सवाल न हुया, घुमाए सवाल पुछनि पिया। हुयो पेपर ॼण त को कमीशन वारो। हिकिड़ो लहजो ॿियो तुंहिंजो सहारो, हिकु तो में आहे मुर्शिद असांजो आसरो सारो। साईं सरदार शाह हिकु तो में आहे असांजो आसरो सारो। साईं दोस्तनि जेके मसइला थिया उहे बि थोरा थोरा जेके थी सघिया आहिनि त मूं एड कया आहिनि। ओ पुफी मासी चाची क्यों बेज़ार आहे, दोस्तनि पाड़े वारनि क्यों आज़ार आहे। मार्कूं ॿुधाए ॿुधाए पुछी पुछी, पुफी मासी चाची कयो बेज़ार आहे, दोस्तनि पाड़े वारनि क्यों आज़ार आहे। चवनि था नौकिरी जे मिलंदई त छोकिरी बि मिलंदई, नौकिरी जे मिलंदई त छोकिरी बि मिलंदई, सॼी उमिरि रहंदे न त तूं कुंवारो। ओ हिकिड़ो लहजो ॿियो तुंहिंजो सहारो, सरदार शाह हिकु तो में आहे मुंहिंजो आसरो सारो। पास कराई या न कराई मर्ज़ी आ तुंहिंजी, साईं मां आहियां कैंडिडेट थोरनि मार्कुनि वारो। साईं बाबू ऐं ॿिया सभु चवनि, ओ थोरनि मार्कुनि ते माइटनि कयो हशर आहे, ओ अबे ताना ॾेई ॾेई कढी कसर आहे। ओ थोरनि मार्कुनि ते माइटनि कयो हशर आहे, ओ बाबे ताना ॾेई ॾेई कढी कसर आहे। हो एॾो पढ़ी थो सेंटरनि ते वञी थो, एॾो पढ़ी थो सेंटरनि ते वञी थो, तो ते ख़र्च कयो आहे मूं हेॾो सारो। हिकिड़ो लहजो ॿियो तुंहिंजो सहारो, साईं सरदार शाह हिकु तो में आहे मुंहिंजो आसरो सारो। साईं मुराद शाह हिकु तो में आहे मुंहिंजो आसरो सारो। पास कराई या न कराई
मर्जी आ तुझी माया कैंडिडेट थोरन मार्कुन वारो ओ माया उम्मीदवार घट मार्कुन वारो।